शाज़िया मरी साहब चयो हुआ तो भाई ये ना भूले कि हमारे उस पर खड़ी है हुकूमत मुख्य असां बार बार याद ॾियारियूं था ये वफ़ाक़ी हुकूमत बीठल पीपल्स पार्टी के सहारे ते आहे त ही हुकूमत जेको बि ग़लति कमु कंदी जंहिंसां सिंध खे नुक़सानु पहुचंदो पीपल्स पार्टी पंहिंजे पाण खे हुनखां आजो त न करे सघंदी। बहरहाल CCI जो इजलास सॾायो ही कयो हू कयो उहो नथा सॾाइनि तव्हां बि को डेडलाइन नथा ॾियो सिर्फ़ु यादि ॾियारियो था जेको हुननि खे अॻु में ई ख़बर आहे छा थींदो हूंदो। शहबाज शरीफ़ जॾहिं इहो बयानु पढ़ंदो हूंदो या केरु एहसन इक़बाल या ख्वाजा आसिफ़ भर में वेठो हूंदो तो उनके कन में खिली चवंदो हूंदो अच्छा कयो हाथ निकाल के दिखाएं छाकाणि ख़बर आहे कि छो हू वेठा आहिनि एग्जैक्टली। लेकिन एहसन इक़बाल जो ये चवण तो ये इत्तेहादियों में हल्की मौसीकी चलती है सर ये हल्की मौसीकी जो है इसका वॉल्यूम बढ़ने में देर नहीं लगती, ज़्यादा देर नहीं लगती है। एहसन इक़बाल पुरानो सियासी वर्कर आहे इहो पोयां का अगर एम्पलीफायर खुली वियो त एॾा पराॾा हूंदा जो हीउ किसो हलंदो कोन।